नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया टंडो अलायार खां, जिथे सॼी सिंध जी आण टंडो अलायार में बि सक़ाफ़ती रंगनि में सिंध रंगजी वई। सिंधी मीडिया जे ऐलानियल सिंधी सक़ाफ़ती ॾियारो क़ौमी ईद तौरु वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। मीडिया सेंटर मीर आबाद ते अज़ीम शान सिंधी सक़ाफ़ती ॾियारे जे प्रोग्राम जो इंतक़ाब कयो वियो, जंहिंमें झंडो मरी जे मशहूरु शख़्स प्रेस मीर हसन मरी, वॾेरो अब्दुल अज़ीज़ थेबो, वॾेरो मोहम्मद यूसुफ खशकली, मोहम्मद नवाज़ मरी, बशीर अहमद बुलेदी महिमान ख़ासि तौरु शिरकत कई। उन मौक़े ते मीडिया सेंटर मीर आबाद जे सत पारां सक़ाफ़ती ॾियारे जे प्रोग्राम में आयल महिमाननि जो शानदार आदर भाव कयो वियो। महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा बि पेश कया विया। सिंधी सक़ाफ़ती ॾियारे जे प्रोग्राम में सियासी समाजी अॻुवाननि, उस्तादनि, शागिर्दनि, इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम में सिंध जी सक़ाफ़त जा रंग नुमाया रहिया। स्कूलनि में ॿारनि तक़रीरूं ऐं मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश करे वाह वाह कराए छॾी। जॾहिं त सिंधी सक़ाफ़ती ॾियारे जे प्रोग्राम में सिंध जे मशहूरु फ़नकार वज़ीर अली मीराली सिंध जा लोक गीत ॻाए महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया।